तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। 5 जवाबदारनि जे मरण खां पोइ अदालत मां इंसाफ़ मिलियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण 12 सालनि खां पोइ भंजरा केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मुंहिंजा 5 साथी मरी विया, रुगो मां बचियो आहियां। असांजी ज़िंदगीअ जा 12 साल ज़ाया कया विया। मोहम्मद अख़लाक़ जो इहो बयानु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। 5 जवाबदारनि खे मरण खां पोइ अदालत मां इंसाफ़ मिलियो आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण 12 सालनि खां पोइ भंजरा केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण 12 सालनि खां पोइ भंजरा केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शहज़ाद जलपाणी खां। जी शहज़ाद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। सिटी कोर्ट सेशन जज ॾखण में जेको आहे 5 जवाबदारनि खे मौत खां पोइ आख़िर में इंसाफ़ ॾिनो वियो। अदालत फ़ैसिलो ॿुधायो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण 12 सालनि खां पोइ केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत समूरनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो, जिन मां 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो हुयो। 2011 में 20 जनवरी ते केस दाख़िल कयो वियो। हिकु आज़ाद थियल मोहम्मद इख़लाक़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ते 12 साल केस हलियो। असां ते 4 केस हुआ। असांजी ज़िंदगी कीमती वक़्तु ज़ाया थियो आहे। मोहम्मद इख़लाक़ इहो पिणु चयो त उन दौरान असांजा 5 साथी गुज़ारे विया। उनते बि अफ़सोस थियो। असांखे असांजे अदालती निज़ाम खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। 19 जवाबदार हुया टोटल इन केस में। इहो केस इलेक्ट्रिक जी निजकारी ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़नि ख़िलाफ़ केस पारां दाख़िल कयो वियो हुयो। उन्हनि में जेके मुक़दमे में बरी थिया, इख़लाक़ खान, अज़ीज़ुर रहमान, मोहम्मद उस्मान राज, मोहम्मद असलम, औरंगज़ेब, नूर अफ़ज़ल मक़बूल, हुसैन ज़ाहिद, अमजद, अब्दुल मजीद, ज़हूर खान, शौकत, आयात वाहिद ऐं मोहम्मद सिद्दीक़ शामिल आहिनि। जी, वॾी महिरबानी शहज़ाद।